तहां रिसरीला प्लेयर हो पाकिस्तान जा मञोसी रात तहांखे असांजी दुलारी घुराए वेठा अची त असांजी टीम मुल्क जी खटींदी तहां हाणे ज़िम्बाब्वे जड़नि खे मारियो तहां हान खान खे मारियो तहां रेडर रेंद खे मारियो तहां कीनिया खे मारियो सो बि सूरनि सां मारियो वरी यकदमि बेतू था उछलियो बेतू मथे था सेंचुरी वरी सजदा था कयो धरती खे अरे या धरती तव्हांखे जॻह ई कान ॾींदी पीतियल बणा ख़ुदा जी मार पयो तव्हां सटेबाज़ हो सॼी ज़िंदगी के न कयो पाकिस्तान जा रपलीअ था सरायो तव्हां अरे जो मां पाले थो जान जहाज जो त मौला जो कसम मां तव्हांखे दुबई में को सही सलामत तव्हांखे घरनि में ॾी लाहियां मुंहिंजी अहिड़े समुंड में उछलिया हुआ त जीअं मां तव्हांखे को तौबो बि न ॻोल्हे सघे हा को बि दुनिया जो तौबो चया न ॻोल्हे हा अड़े तव्हां ज़िंदगी पंहिंजी तबाह सां मौलान जी कराए चई मां 30,000 कल्ह वठी व्याज ते हरायासीं त हाणे मां मूंखे ॿुधायो मां किथां ॾींदुसि लानत आहे तव्हांजी ज़िंदगी ते बणाइणी ज़िंदगी मुंहिंजी हुजे त मां ख़ुदकशी करे छॾियां माण्हू जवान थी करे खेॾंदो आहे ईअं जो जवान न थी त पोइ वरी भड़वो बि न थी रांदीगर तव्हां वटि बेतू मथे सेंचुरी थकी आहे जा 2 बाल में 2 छक्का आया थी वॾो कमु करे छॾियो अरे ख़ुदा जी मार पियो बणा तव्हां खां बणा ख़ुदा जी मार पियो बणा अफ़गानिस्तान भली उहा जेका मुक़ाबिलो त करे तव्हांखे अफ़गानिस्तान ई ज़लील करे मारे पई मरी भलाई हुननि जी बुराई जो तव्हां 2 बाल 2 छक्का हणी वियो न त तव्हांजी कारबार कहिड़े ॾींहं ते तव्हां चेस कयो आहे स्कोर सॼी ज़िंदगी असांखे बि चई आहे 40 साल उमिरि चई आहे तव्हां चेस 120 तव्हां असांजी टीम जे बि ख़िलाफ़ न कंदो अलपत जे ख़िलाफ़ वरी तव्हां श्री जे ख़िलाफ़ पिया चेस कयो अरे हेप अथव बणा हेप अथव